घोटके पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अगवान अगड़ो सूबाई वज़ीर जाम इकरामुल ख़ान धारी जो पीपल्स पार्टी के हज़ारे कारकुननि सां गॾु आर ओ ऑफिस घोटके पहुची सूबाई तक PS 21 ते पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराए छॾिया। आर ओ ऑफिस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे जाम इकरामुल ख़ान धारी जो चयो त ईंदड़ चूंडुनि में पीपल्स पार्टी सॼे मुल्क में कामयाबी माणींदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो। हुन चयो त असां हमेशह अवाम जी ख़िदमत करण ते यकीन रखियो आहे। इंशाअल्लाह जेकॾहिं अल्लाह ताला मौक़ो ॾिनो त अवाम जी ख़िदमत जारी रखंदासीं ऐं अवाम जा बुनियादी मसला हल करण जी भरपूर कोशिश कंदासीं। हुन चयो त टिकट ॾियण जो फ़ैसिलो पार्टी क़यादत खे करणो आहे। पार्टी क़यादत जे हुकुम ते सूबाई तक PS 21 ते पंहिंजा नामज़दगी फार्म जमा कराया आहिनि। जल्द घोटकी जी अवाम खे ख़ुशख़बरी मिलंदी। इन मौक़े ते PP अगवान सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह कलवड़, अख्तर ख़ान संघड़, सरदार बगन ख़ान कलादी, सैयद माजिद अली शाह, सैयद रिज़वान शाह, असदुल्ला लाखो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। इंशाअल्लाह मां ॾिसां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सॼे मुल्क में फतह थींदी। ॾिसो, असां हमेशह अवाम जी ख़िदमत में यकीन रखियो आहे ऐं अॻिते इहो असांजो प्रोग्राम आहे त इंशाअल्लाह अल्लाह ताला मौक़ो ॾिनो त अवाम जी भरपूर नमूने सां ख़िदमत कंदासीं। अवाम जा जेके भी मसला आहिनि, बुनियादी मसला हुजनि या ॿिया मसला हुजनि, उन्हनि खे हल करण जी कोशिश कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।